शहीद रूपलो चोलियाणी में अंदर हो मां जसाब जे मरकजी सदर तौर ते डॉक्टर नियाज़ कालाणी सेंट्रल जेल कराची में मां जॾहिं इंतजामिया सां ॻाल्हियूं कयूं ॿाहिरि जलसा जुलूस पे कया मां चयोमांसि तुंहिंजो जहिड़े ख़राब आहे डॉक्टर चवनि था त लिवर में तकलीफ़ अथसि तंहिं करे बुख हड़ताल न कर ही ॿिया बुख हड़ताल कनि तूं बुख हड़ताल न कर मूंखे चई त ॿाहिरि जदोजहद कर सन जा माण्हू सभु टंगिया पिया आहिनि मूंखे मेजर खोसे सुपीडन जेल पंहिंजी दरी खोले ॾेखारी त MQM जो सलाउद्दीन जेको MPA हैदराबाद हो उहो हिकिड़े गटर मां दॿो खणी ॿिए गटर में विझे थो मूंखे चई त MQM वारनि खां डब थो पटाए गटर था साफ़ कनि तुम्हारा GSN वारा चाहिनि मूंखे तावीज़ ॿधल आहे मूंखे गोली असर न कंदी आहे मूंखे अलीमन कलीपोट में बि गोलियूं आहियूं बशीर कुरैशी तूं मूंखे मारींदा त मूंखे चई त मां बरोज आहियां तूं खोस्तो आहीं मां चांडियो आहियां त मां मुंहं ॾे ॾिसी चयोमांसि त मुंहिंजो तारीख़ में जे कंहिं किताब ते लिखियलु आहे त चांडियो सिंध जो बरोज न आहे मूं पढ़ियो आहे उहो सिंध जे आपर जी ज़ात में ऐं मूं इहो बि पढ़ियो आहे त खोसा मिलकर आहिनि बरोज न आहिनि तोखे बरोज हुजण ते फ़ख़ुरु आहे तूं छा थो सम्झी त GSN वारा मरी वेंदा ऐं तोता वणंदा कोन ऐं हुन अब्दुल्ला शाह खे चयो त GSN वारा सरेंडर नथा कनि मां लही बशीरखान वटि वरी माड़ी में आयो मुंहिंजो मेजर खोसो नथो मञे ऐं हू हर ख़बरूं अब्दुल्ला शाह खे थो ॾे चई मूंखे कैमरा काथो हथ करे ॾे असां कैमरा जेल में अंदरि मोकिलीसीं आड़ा ॿेड़ियूं ऐं नंढा ॿेड़ियूं लॻण कैदियुनि जूं तस्वीरुनि खां वठी चुन ऐं नस्वार जिन जे वात में विझी पियो फोटोग्राफी कई ऐं राति जो 2:30 वॻे मज़मून में न लिखियो अथमि हिन करे त शहीद जे यादि में जेका ॻाल्हि आहे उहा ॿुधायां मूंखे ॿाहिरि चई त तूं ॿाहिरों विढ़ कंदो मां विढ़ंदोमांसि ऐं दुनिया खे ॿुधाईंदासीं त अब्दुल्ला शाह पीपल्स पार्टी मेजर खोसे जी दादागिरी कहिड़ी आहे असां MQM वारा झुकी पवंदासीं ऐं राति जो 2:30 वॻे GM साईं जे आशिक़नि सुंदरे गैरतमंद पुटनि ऐं फोटो बि आया फोटू रात जो काविश ऐं दान में छपिया ऐं राति जो मेजर खोसे जो घर गोलियुनि जे रंगराज सां जॾहिं वॼणु शुरू कयो त मूं फ़ोन कई मेजर खोसे खे त असां अलीमन पलीपोटा ऐं भुतनि जा पैरोकार न आहियूं मखदूम बिलावल ऐं शाह इलाही जा पैरोकार आहियूं तोखे सिंध चाहे न ऐं पोइ साइरनि वॼा ऐं सॼी दुनिया पाकिस्तान पीपल्स पार्टी हुक्मराननि ते लानतूं हयूं ऐं मेजर खोसो सस्पेंड कयो ऐं बशीर कुरैशी जूं जेल में आड़ा ॿेड़ियूं खुलियूं ऐं दुनिया सेंट्रल जेल जो चहिरो ॾिठो त नाम निहाद जमहूरियत जा जोधा जेके न फ़क़ति जेल मैन्युअल जी भनकड़ी था कनि पर जनेवा कन्वेंशन में जंगी कैदियुनि खे जेके हक़ आहिनि उन्हनि जी भनकड़ी था कनि ऐं पीपल्स पार्टी जी जंहिंजी पुराणी तारीख़ रही आहे त सियासी कारकुननि जा वालदेन पीअर ॿाहिर जेलनि ऐं थाणनि ते गेल बि आहिनि हुते खां वठी दरदारी ताईं जो धंधो जारी आहे ऐं बशीरखान उन हिम्मत सां जेल जे अंदरि जेका पीपल्स पार्टी जी दादागिरी जो मुक़ाबिलो कयो ऐं मां ॿाहिरि वेठे उन सॼी शइ खे ॾिठो कयो ऐं पोइ इएं 97 जे आख़िर में हू जिस्कम जो चेयरमैन थियो जनरल सेक्रेटरीशिप छॾे ऐं पोइ फ़ैसिलो असांजो थियो त मुतहिदा सां ॻाल्हियूं कयूं कालाबाद ॾियनि भारी आबादकारी ऐं सिंध जे पैदावारी वसीलनि जी मालिकी जे नारे ते हू सिंध जे झंग निकिरी ऐं उहो GSN जो वर्कर जेको ॻोठनि में वेठो तंहिंखे नई हिमत ॾेई हू ॻोठनि ऐं वाहण वस्तुनि में गाए पियो ऐं कराची जे गवर्नर हाउस ते पहिरियों धरणो लॻो ऐं पोइ धरणो हैदराबाद आयो सकरन मोरो ऐं डेरा मोड़ ताईं हलियो मां हुन वक़्तु जिस्कम जो मर्कज़ी मालियात सेक्रेटरी ऐं उहा जिस्कम ऐं GSN जी हलचल अवामी शिकिल वठणु शुरू कई पुरअमन जदोजहद जी सूरत अदम तशद्दुद जी सूरत बशीरखान असांजी सियासी लाई सियासत में हथियारबंद झेड़े जे वेढ़ान में बदिली
पर उन साईं जेम्स जी हिकमत ऐं ॾाह पई आहे तिखी त लखे माण्हू रोडनि ते आणजनि। ऐं पोइ कमू शहीद ते जॾहिं बेनज़ीर साहिबा कालाबाग ॾियण जे लाइ गॾियल जदोजहद कई, साईं इमदाद मोहम्मद शाह खे चई, तॾहिं हिन जगाने मस्त खे ॾिसी बेनज़ीर छा कयो जो सॼी स्टेट ते पाकिस्तान जो झंडो हणाई। ऐं मूंखे इहा ॻाल्हि अली गोर ख़ान ॿार ॿुधाई त असांखे हुकुम थियो त GS वारा ॾाढनि झंडनि तां ईंदा, फौज माते टावर बि तंहिं करे स्टेट ते पाकिस्तान जो झंडो हणो। ऐं 200 माण्हू उहो झंडे जे तहफ़ुज़ जे लाइ मारनि खे चई त बीहारियो, मथां हिनखे को बाहि ॾेई वञे। पर हुन फ़ैसिलो कयो बशीरखान खे तकीर न कराईंदा, ॾिसो त इमदाद मोहम्मद शाह तकीर कंदो। पर साईं जेम्स जा पैरोकार जॾहिं लखनि हज़ारनि जी सूरत में उथी बीह विया, तॾहिं बेनज़ीर मजबूर थी त ॾियण बशीर कुरैशी खे तकीर कयो। ऐं निसार खोड़े खे सॾु करे चईंदो हुयो ॻाल्हाए थो या मूंखे इंग्लिश में ॿुधाए थो, ॻाल्हाए थो। ऐं हू अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदो वञो त बशीर कुरैशी गुफ़्तगू कई। ऐं सिंध जा लखे माण्हू बेचैन ऐं मुंतज़िर आदि ॻाल्हाए त ॿुधो। ऐं जे ॻाल्हायो छा त सिंध जो हज़ारनि सालनि जी तारीख़ कई आहे त दरिया जा मालिक असां मूंखे आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार सिंध ते ऐं सियासत खे हा फ़लसफ़े तहरीर जो को माहिर न हो, पर सिंध जे तारीख़, सिंध जे फ़िक्र, सिंध जे सकाफ़त, सिंध जे रवादारी न्याज़ ऐं निवड़ जे अहिड़े रंग सां रंगजी पियो जो आलिम, क़ाबिल, तक़रीरदान, तहरीरदान उहे सभु ॾींहों ॾींहुं घटिबा वञनि, बशीर कुरैशी वधंदो वञे। इन करे त माण्हूअ जो अमल मुसलसल जदोजहद, उहो माण्हूअ जो नालो ऐं माण्हूअ जी तारीख़ सॼी ठाहींदी आहे कच्छी। शागिर्द सियासत जे दौर में जसाब जे अंदरि तमामु वॾी कॉम्पिटिशन हुई। मोहतरम डॉक्टर कादिर मकी साहब पढ़िया लिखिया माण्हू, लातादाद जा माण्हू बि हुआ, पर सिंधू देश ऐं धरतीअ जी आज़ादीअ सां कमिटमेंट, साईं जेम्स जे तारीख़ी अज़मत सां कमिटमेंट, उन ग़रीब रते बेरे जे माण्हुनि खे सिंध जो एॾो वॾो माण्हू कयो जो अमीर खां वठी फ़क़ीर ऐं ग़रीब सम्झी हुनजी शहादत ते हुई। इहा माण्हू जी अज़मत आहे। ऐं अज़मत गादुनि, मिल्कियतुनि, बंगलनि ऐं दौलतुनि जे ज़रिए थोरी मिलंदी। दौलतमंद सिंध में अलाए केतिरा सैयद ऐं राजनि जा धन साईं जेम्स को घणा, पर ॻाल्हि ऐं कमिटमेंट न पर साईं जेम्स जी अहिड़ी हुई जो पीर साहब बागारो, जंहिंजो लकी शाह सदर जो वारो सैयद, उहो संदसि तरदादनि मां आहे, हिकु उर्स तां वापसि मोटियो। साईं जेम्स चयो त पीर साहिब थो अचे, मंझंदि जे मानी जो इंतज़ाम कंदासीं। ऐं जॾहिं साईं पीर साहिब आयो ऐं दस्तरखान लॻो, सियासी गुफ़्तगू खां पोइ साईं जेम्स त मानी जे दौरान मानी खाई चयो त पीर साईं हथ मथे कयो त दुआ घुरूं। पीर साहिब पागारे हथ मथे कया, साईं दुआ घुरी त अलाह अलाह जो रसूल तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾींदो त असीं सिंध खे आज़ादु करे सिंधू देश ठाहींदासीं। पीर साहिब पागारे हथ माण्हू ॿधी साईं जेम्स खे चई त साईं तोखे त अलाए अलाह कहिड़ी ताक़त ॾिनी आहे। सूर्य बादशाह चयो त वतन या कफन त अंग्रेज़नि लाश गुम करे छॾी, तूं हे सॼी उमिरि नज़रबंदी में ॾिनी आहे, मूं में या सघ कोन्हे, अलाह तोखे तोखे राज दौलत ऐं ताक़त में पीर साहिब पागारो साईं अलाए केतिरा गुना मथे। पर ॻाल्हि जी तारीख़ जे तसलसल जी, वतन जे सदन जे आवाज़ जी सैयद में एॾी सघ पैदा कई त इस्लामाबाद खां वठी सिंध अंदरि क़ुवतूं ॾकी ॾींदियूं ॻाल्हाईंदियूं। छा हिन मुल्क जे अंदरि सिंधियुनि जो मामिलो जमहूरियत आहे?
छा हिन मुल्क जे अंदरि सिंधियुनि जो मामिलो गुड गवर्नेंस आहे? छा सिंधियुनि जो मामिलो हिन मुल्क जे अंदरि कॉन्स्टिट्यूशनल चेंज आहे? छा सिंधियुनि जो मामिलो हिन मुल्क जे अंदरि को सिंधी हुकुमरान करणु आहे? त पोइ सिंध इहे सभु तजुर्बा कया आहिनि। मुल्क जो आइन सिंधी ॾिनो, मुल्क जो वज़ीर आज़म सिंधी थियो, मुल्क जे अंदरि आइनी तब्दीलियूं आयूं, मुल्क जे अंदरि जर्नल आया, मुल्क जे अंदरि जमहूरी सिस्टम आयो, पर सिंध तारीख़ जे बदतरीन ग़ुलामी जे दौर मां गुज़रंदे गुज़रंदे हिन जाइ ते पहुती आहे त शहर सियासी इख्तियार हक़े हाकमियत ऐं हाणे पंहिंजो वजूद विञाए थी। इहो सभु पाकिस्तान जे सियासत जो करिश्मो आहे। इहो करिश्मो जारी रहंदो त सिंध पनाह ऐं हाणे त बदतरीन असैसिनेशन शुरू आहे त लीडरशिप मार गई। बलूचिस्तान जे अंदरि लीडरशिप मार जे थी। सियासी क़ौमी वर्करो खटे जा साथियो, बलूचिस्तान जे अंदरि हथियार पई वेड़ा। सिंध जूं ज़मीनी हक़ीक़तूं ऐं हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि। बलूचिस्तान जे अंदरि 47 में भी जंग थी। मुहिउद्दीन खान कलाक विढ़ियो ऐं सियासी वर्करनि खे यादाश्त तो उन्हनि जी ॼाणिया। बलोचनि खां वरी ॻाल्हियूं थियूं जना जे दौर में, फौजी का थी अयूब जे दौर में, फौजी का थी भुट्टे जे दौर में। नवाब खैर बख्श मरी 20 साल 20,000 गोरियुनि सां जलावतन थी अफगानिस्तान वेठो। न्याज़ कालानी साहब जीअरो आहे, गुल मोहम्मद जखरानी जीअरो आहे। शहीद सराय कुर्बान ख्वाब जहान में न रहियो आहे। 96 में जॾहिं असां नवाज़ खैर बख्श मरी वटि वियासीं, चई मां नाकाम इनकलाबी आहियां ऐं जनाब GM सैयद कामयाब इनकलाबी आहे त हू न्यू जतोई ऐं पीर ॻोठ में बि पंहिंजी जाइ ते सिंधू देश जी ॻाल्हि कराए सघे थो। मां डेरा भुक्ती में इहा ॻाल्हि नथो कयां। इन करे त बलोच समाज कबीराई समाज में हिस्सनि में विरायल आहे। बलोच वतन जी क़ौमी हैसियत न आहे। मुंहिंजी दरियो क़ौमी दुनिया मदद कई, मुफ़ाद निकिरी जा मूंखे छॾे ऐं मां हुनखे साईं GM से जी ॻाल्हि ॿुधाई। साईं GM सैयद खान बादशाह खान जी अयादत लाइ हिंदुस्तान वियो। राजेश गांधी सां मुलाक़ात थी। जर्नल अचे मिलियो, 4 स्टार जर्नल। राजेव जी मुलाक़ात खां पोइ त हथियार ऐं बारूद ॾींदासीं, माण्हुनि जी लिस्ट जो ट्रेनिंग कराईंदासीं, सिंधु देश जी तयारी कयो। त साईं GM से चयुसि त भाड़े तूं न आहियूं, तुंहिंजे प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हायो अथमि। राजेव साला ॾींहुं अक़वाम मुतहिदा में तक़रीर करे त सिंध सदियुनि जो वतन आहे ऐं आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार वतन आहे। उनजी सिंधु देश जी गवर्नमेंट जो ऐलान करे। इहा ॻाल्हि मूंखे पोइ क़बूल आहे, हाणे क़बूल न आहे। त मूंखे नवाब खैर बख्श मरी चिटाए ॾिसंदो रहे। चवांसि असांजूं ज़मीनी हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि। दुनिया पंहिंजा मुफ़ाद कढी हथ कढी वेंदी आहे, ईअं जीअं सोवियत यूनियन जे दौरान हथ कढी वई। ईअं जीअं अमेरिकन्स खे पंजाबी फौज दबदबो कयो त बरामदार भुट्टी खे अफगानिस्तान मां कढी स्विट्ज़रलैंड खणी विया। इन करे त दुनिया जा सैयद बैनुल-अक़वामी बिरादरी ऐं ताक़तुनि खां मदद वठण खां सवाइ हुन चयो त सिंधु देश तॾहिं ठहंदो जॾहिं सिंध जा करोड़े लखे माण्हू घुर कंदा। मूंखे यादि आहे त फायरिंग पई थिए गंदकोट में, त साईं GM से चयो त तक़रीर न कंदुसि। त चाचे हफ़ीज़ कुरैशी चयुसि त गोलियूं न हलंदियूं त सैयद सिंध कीअं आज़ाद थींदी। ॾिसी ऐं चयईं त सिंधी घुर कनि त सिंधु देश ठही। ऐं उहा घुर, उहा तसलसल, उहा ॻाल्हि अदम तशद्दुद जे बुनियाद ते 23 तारीख़ थी। ए सिंध जा आशिको जेके हथियारनि जी ॻाल्हि था कनि, तुंहिंजे घर ते पुलिस गोली नथी हलाए। ऐं जेको पुरअमन जदोजहद जे 23 तारीख़ सिंधु देश घुरे थो, उहो रात जो ज़हर वॻे मारियो वञे थो। हू ताक़तवर आहे या बशीरखान कुरैशी ताक़तवर? असांखे ठक ठक ऐं मज़हमती वेड़ जा कूड़ा नारा ॾींदड़ ऐं मज़हमती जंग जो सरवण
ऐं सिंबल ऑफ रेजिस्टेंस इहे असां नारा भितियुनि ते हयासीं उहे आज़ादी ऐं सिंधियुनि जे तारीख़ी जदोजहद छॾी मूं उन्हनि खे कीसियूं कंदे ॾिठो आहे जिन गोइला जंग जी ॻाल्हि कई हीउ त अलाए कहिड़ो कलंदर क़िस्म जो शख़्स हो जेके गाड़ियूं हुजनि फौज उन्हनि खे खणी वञे उन्हनि लाइ रोडनि में निकिरी जुलूस कई मूं नवाज़ शाह खे जॾहिं राति जो 3:30 बजे बशीरखान जे शहादत जो मूंखे इतलाह मिलियो त सुबुह जो जॾहिं नवाज़ शाह ऐं मूं फ़ोन ते टुंड कर ॾेई जॾहिं नवाज़ शाह रुनो मूं सां ऐं असां सफ़र जी शुरूआत कई जॾहिं जामशोरे खां मां कराची खां निकितो ऐं साईं मुंहिंजे लाइ अॻिते अचे बीठो असां सॼी वाट रोअंदा आयासीं मां मोरे में नवाज़ शाह खे चयो हा संदसि तदफ़ीन में आख़िरी दीदार करे जॾहिं मां बोटी नएं देरे पिया आयुसि त नवाज़ शाह खे चयुमि त हुनजे विछोड़े जो असांखे वॾो दर्द आहे नवाज़ शाह पर हिकिड़ी ॻाल्हि ते आऊं हुनजे कॾहिं ते शर्मिंदो न हुयुसि त मूं तहरीर ऐं तक़रीर में बशीर कुरैशी खे एजेंट न लिखियो हो पर जिन तहरीर ऐं तक़रीर में जिन सियासत जे सुफ़ुनि में बशीरखान खे एजेंट लिखियो अॼु हुनखे तॾहिं ते शर्मसार आहिनि ऐं कीसियूं भरे चवनि था त इंतज़ाम कयो तंहिं करे सिंध जे अंदरि लफ़्ज़नि जो जॾहिं इस्तेमालु कयो तॾहिं उनजो ख़्यालु कयो त माना तारीख़ में शर्मसार हू पंहिंजे कोड़े ऐं मुसलसल जदोजहद जे नतीजे में जेको बैन अक़वामी बिरादरी जो हुन पाण लाइ ध्यानु छिकायो आहे ऐं सिंधी मीडिया खे चवां थो त UN जी अक़वाम मुतहिदा जी जेका जनेवा में सरप्राइज़ नेशन कॉन्फ्रेंस थींदी आहे सॼी दुनिया जी क़ौम परस्त तारीख़ में सिंध जी तहरीक खे दुनिया जे आज़ादीअ जी पुरअमन तहरीक करार ॾिनो वियो आहे इहा असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे इन करे त असां शाह लतीफ़ ऐं साईं जेम्स जे अदम तशद्दुद जे फ़लसफ़े ते हलण वारा माण्हू ऐं इहो मुमकिन आहे ही माण्हू हथियार ऐं बारूद जे बुनियाद ते न गॾिया हुआ बशीरखान कुरैशी ॿाहूं ॿधी निवड़त करे सिंध जे इश्क में गॾाया जंहिं नतीजे में संदसि तस्वीर ते क्रॉस ॾेई ऐं चवनि पिया त हाणे ही माण्हू जीअरो रहण नथो इहा बहादुरी आहे ऐं नवाज़ शाह खे यादि हूंदो मार्च महीने में मुंहिंजी आख़िरी गुफ़्तगू जॾहिं नवाज़ शाह भाॾाई ऐं मां इस्लामाबाद हुआसीं 27 मार्च ते मूं हुनखे कॉल कई ऐं मां चयोमांसि तव्हांखे मुबारक हुजे हिन करे त हू 2 ॾींहं थकल हो ऐं असां हिन नवाज़ शाह सफ़र पिए कयोसीं 5 तारीख़ इस्लामाबाद जे लाइ ऐं जॾहिं 27 तारीख़ ते मां हुनखे फ़ोन कयो त तोखे मुबारक हुजे ऐं जस लहणी ऐं ॾाढी शानदार तक़रीर हुई त मूंखे चयईं त वो कूड़ा जोधा ऐं पंजाबी फ़ौज जा एजेंट ॾिठाई जिन मुंहिंजे जलसे में अचे फोटू खणी फायरिंग कई नवाज़ शाह शाहिद आहे गाॾीअ में न ॿिया बि माण्हू आहे इन करे त हुन पुरअमन अदम तशद्दुद जे बुनियाद ते दुनिया जो ध्यानु पई छिकायो ऐं शाह इनायत जी शहादत खां वठी मखदूम बिलावल खां वठी राबर साईं जेम्स जी सॼी तारीख़ पई दोहराई तॾहिं हुनजे जलसे में फायरिंग कई ऐं उन फायरिंग तक़रीर ख़तमु थियण खां पोइ हुन मोटीअ ते चयो त जेके माण्हू फायरिंग कनि था इहे असां मां न आहिनि ऐं मूंखे चयईं त इहे उहे क़ुवतूं जेके सॼो मुंहिंजो पोरियो पंजाबी साम्राज्य चवण खे छिकाइणु चाहिनि ऐं मूं डॉक्टर कादिर मक्सी जेको शहीद जे लाइ ताज़ियती रेफरेंस को ठाहियो सैयद जलाल महमूद शाह मौलाना अज़ीज़ लाइ पोयो डॉक्टर नियाज़ कालाणी जॾहिं ऐं मां हिन ॻाल्हि जा शाहिद हुउमि जॾहिं मुश्ताक ख़ासकली ते अटैक थियो बशीरखान ते अटैक थियो सफूरा चौरंगीअ ते शहीद मुश्ताक शहादत माणी
काफ़ी मां टीजे ते हिते आयुमि 40 जे जलसे खां पोइ मूंखे पाण खे अलहदा मिलणो आहे। साईं जलाल असां मूंखे मौलाना अली लाइ बोए चयो आहे त के माण्हू मिलण था अचनि ऐं सबूत आहिनि ऐं उन वक़्त जा उहे सबूत हुआ त उहे माण्हू हमले आवर एमपीनि जे सिफ़ुनि में आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि लिखी हूंदी बशीरखान जे पुरअमन जलसे में फायरिंग थी। अल्ताफ़ हुसैन हलंदे बयान ॾिनो त इहो कराचीअ जो अमन तबाह कंदड़ शरपसंद अनासिरनि जो जलसो आहे। माना फायरिंग कराईंदड़ ऐं अल्ताफ़ हुसैन जो को पाण में कनेक्शन हो ऐं माराईंदड़नि जो बि पाण में कनेक्शन हो। त मूंखे चई 40 खां पोइ त उन्हनि चयो आहे त हाणे जेको ही माण्हू त एमपीएम जा मेंबर आहिनि जेके IAS आहिनि ॿियनि इदारनि जा पेट आहिनि, पर हाणे मूंखे चयो वियो आहे त अंदरूनी सिफ़ुनि में हमिलो थींदो। हिकिड़ो बशीरखान कुरैशी ते थींदो ऐं मूं ॾे इशारो करे जलाल शाह जे मुंहं ते चई ॿियो टारगेट तूं आहे रियाज़ चंद जो। त मां चयोमांसि इहो जुमिलो तूं न चओ जेको तक़रीर में चई थो त हिकु बशीर कुरैशी जे बारींदड़ त उहो जीअर बशीर कुरैशी खां वधीक ख़तरनाक आहे। न करे त दुश्मन तरीक़े वारदात चेंज कंदो, छो त उन्हनि ॼातो पए त ही पुरअमन बशीर कुरैशी जेको गोलियुनि जो वक़्तु बणिबो त सिंध में गोलियुनि जी गुंजार तंहिं करे उन्हनि तरीक़े वारदात मटाई। ऐं को ॼाणे थो त भुगती शहादत जनरल मुशर्रफ जे दौर में थी ऐं ऐवान सदर में अॼु सिंधी टोपी पायूं दंद कढियूं वेठो आहे। संघर जा शहीद थिया ऐं बशीरखान कुरैशी मारिजी वियो। पीपल्स पार्टी जे दौर में सिंध जे अंदरि बदतरीन असैसिनेशन ऐं इंसानी हक़नि जी भंकड़ी जारी आहे। वठो इक़्तिदार ऐं बाक़ी असांखे ॿिया कम करणु। बेनज़ीर जे खून तां हथु खणो, कार साज जे साने तां हथु खणो, वठो इक़्तिदार। ऐं पीपला उहे आहिनि जंहिंखे चवनि त कुतनि वांगुरु हॾो हुजऊं। ही रुश्वतखोरी वतन फरोशी सिंध सां गद्दारी कनि, बाक़ी सिंध जी भींग रियासती इदारा कनि, इहो पीपलनि खे क़बूल आहे। अहिड़ी जमहूरियत, अहिड़ी ठगनि ऐं चोरनि जी असेंबली, अहिड़ी वतन फरोशनि जी हुकूमत ॿी का थी सघे थी जेका अॼु मौजूदु आहे। ही वफ़ाद परस्तनि जा पैरोकार आहिनि। मैं ॿिए तरफ़ रहबर साईं जीएम से जो पैरोकार हो जंहिं सिंध जे अंदरि नओं बिलबिलो ऐं जुरत पैदा कई। हा, तारीख़ में मरहला ईंदा आहिनि जॾहिं ॾखिण अफ्रीका गोरनि जे जबर ऐं ज़ुल्म खां आज़ादी जी तारीख़ ताक़तवर पई थिए ऐं गोरी सरकार ॻाल्हाए पई तॾहिं किरसानी मारिजी ऐं पीसा फागारे बशीरखान कुरैशी, साईं जलाल महमूद शाह ऐं असांखे जॾहिं कमिश्नरी एक्ट जी बहाली लाइ मुलाक़ात कई तॾहिं चई त तव्हांजो इतिहाद मूंखे वणे थो। जीअरो आहे सैयद जलाल महमूद शाह, मूंखे हिन शिकिल में वणो था, पर तकड़ न कंदो। तकड़ कंदो त ईअं जीअं पुराणी बिल्डिंग आहे, दीवार किरंदी आहे त ओसे पासे जूं शयूं साड़े विझंदी आहे। ही सॻा आहिनि पर ही ख़तमु थियण वारा आहिनि, फना थियण वारा आहिनि। तव्हां हिन खां परे थिजो त ही किरनि। तंहिं करे पाकिस्तान ऐं हुनजी कब्ज़ेगिरीअ जी पोज़ीशन हाणे ख़तमु थियणी आहे। सिंध जी आज़ादी वारी जेका वेड़ जी शुरूआत आहे उहा वेझो पहुती आहे। मुल्क ताक़तवर फौज जे ज़रिए न रखे सघिबा आहिनि। दुनिया में ताक़तवर फौज योगो स्लोवाकिया वटि हुई, ताक़तवर फौज सोवियत यूनियन वटि ऐं 21,000 हाइड्रोजन बम, हिकिड़ो बम धरती ते किरे धरती 1000 दफ़ा तबाह थी। माना रोमन एम्पायर खे ताक़तवर फौजूं बचाए सघियूं त हिन मुल्क खे फौज बचाईंदी जेके नाइंसाफ़ी ज़ुल्म ऐं बर्बरीअ जो अंध थी। हा,
बशीरखान जो मारजण ऐं शहादत सम्झ में अचे इन करे त हीअ फना पिया थियनि कई वधो त तव्हांजी बक़ाती तहरीक ताक़तवर पई थिए सम्झनि था त सिंध में मायूसी ऐं नौउमीदी पैदा कयो सिंधीअ में चवण ई आहे दादा मुड़ुसनि मोए काल थींदो आहे पर हीउ हिकु मुड़ुसु वियो आहे साईं जीएम सईद ऐं सिंध जे फिक्र जा लखे आशिक पैदा कया काल नाहे तहरीकूं लीडरशिप ऐं क़यादतुनि जे शहादत खां पोइ नओं जोश ऐं जज़्बो वठंदियूं आहिनि पैगंबर ख़ुदा जो अरब दुनिया मां हलियो वियो हो अर्बन स्पेन ताईं कब्ज़ो कयो ऐं सॼो सेंट्रल एशिया लताड़े छॾियो ऐं नई ताक़त ऐं विलविलो पैदा थियो तारीख़ में थींदो आहे अगरि सिंध नई तारीख़ पई रक़म करे असीं ख़तमु थियणा न आहियूं जंहिं मैदान ते मां तव्हां सां बीठो आहे अॼु कराची तव्हांखे ललकार करे थी त सम्झो था 200 साल अरगूननि जी थटे में हुकूमत थटो सलामत आहे अरगूननि जी क़बर ते को कुल पाइण वारो कोन्हे ऐं जाम निज़ाम दीन ऐं मखदूम बिलावल शाह इनायत ऐं दूल्हे दरिया ख़ान खे पूॼींदड़ साईं जीएम जे लखे माण्हू पैदा अगरि कराची तव्हांखे लॻे थो त हिंदुस्तानी अफ़गाननि ऐं पंजाबियुनि जी गॾियल बेस्टियत जी बदतरीन शिकिल असां काॾे ॾींदासीं असां अॻिते वधंदा पर बधी ऐं ताक़त ऐं ज़रूरत सां साईं छलगड़ी साहिबु चयो ऐं मुंहिंजे भाउ नवाज़ शाह भाॾाई यादि हूंदो साईं नवाज़ शाह भाॾाई जॾहिं 2010 जी बोर्ड आई 1 करोड़ माण्हू दरपदर थिया तॾहिं मां साईं अमीर हैदर शाह खे चयो तव्हां विच में पओ त मां ॼाणा थो त माण्हू तबाह थींदा पीपल्स पार्टी बदतरीन करप्शन कंदी ही ठग ऐं रिश्वतखोर इंग्लैंड ऐं अमेरिका ऐं यूएई भॼी ईंदा असांखे गारियूं ॾेई त क़ौम पर त यतीम आहिनि केरु कोन अथनि अरे यतीम त तव्हां हो पी मज़र अयास सुमरा ज़रदारी काइम अली शाह तव्हांजी क़बरुनि ते हेड़ो मातम काथे थी वियो बशीर कुरैशी लाइ तव्हांजे त जनाज़े में माण्हू न थींदा मथां ख़ौफ़ कयो त क़बरुनि खां ॿाहिरि करी तव्हांखे फिटी न करे छॾनि इन करे त तव्हां सिंध सां एॾी वॾी हिमत हरामी कई त मूं न वक़्तु चयो हो त तहरीक गॾु थिए ऐं उहिदो ऐं पार्टी न खणे यादि हूंदो रिकॉर्ड ते मौजूदु आहे पर किन कुवतुनि चयो त ईअं न मूंखे दोस्तनि चयो ऐं पंहिंजे सिंधी मीडिया उर्दू मीडिया दोस्तनि खे पंहिंजे क़ौमी वर्करनि खे चवां थो त मूंखे चयूं त ऐलान कयो त असीं गॾिजूं था मुंहिंजो तारीख़ी तौर ते सभु शयूं पंहिंजे मरहलनि ते थींदियूं आहिनि पंहिंजे ज़रूरतुनि ते थींदियूं आहिनि सिंध जे ख़मीर में एतिरी ताक़त आहे त वक़्ती तरह जेब त ईंदो आहे किरदारनि में पर नवां किरदार ऐं नवां कुवतूं सिंध में उभरंदियूं आहिनि बशीरखान जी शहादत नई कुवत ऐं विलविले खे जनम ॾींदी छो त वॾे में वॾो सोड़ आहे त हीउ कुहाड़ी वारो थींदो न चओ हैजा साहिब मूं अखियुनि सां इहे ज़ोर ॿुधा ऐं सठा आहिनि सिंधूदे जी ॻाल्हि न कयो झंडे ऐं आज़ादी जी ॻाल्हि न कयो आईनी तब्दीली जी ॻाल्हि कयो बदबख्त आहे मुमताज़ भुट्टो इन करे त हो नवाब नबी बख्श जो पुटु आहे ऐं साईं जीएम सईद हैदर शाह सनाई जो औलाद आहे हू थकिजी ऐं चुकी पियो जीएम सईद जे मथां तारीख़ जी बदतरीन कूड़ो बोहतान पियो हाणे इन करे त मां इन ॻाल्हि जो शाहिद आहियां त सन में मूं उहा तारीख़ लिखी आहे 2 मुलाक़ातुनि जी मुमताज़ भुट्टे सां जॾहिं हू अमीर बख्श भुट्टे जी दावत खणी आयो हुन 17 सालनि जो रोज़ो 3 महीननि जी वज़ारत लाइ टोड़ियो हू त साईं जीएम से जी ॻाल्हि थो करे हुन वज़ीर आला हाउस में कयूं मंगी शहीद खे घुराए चयो त मंगी साहिब तूं छा थो सम्झी रहा 3 महीननि लाइ आयो आहे ऐं मूंसां शामिल थी